आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं सुहिणे सुरीली रागी सां मौजूदु आहियूं ऐं बिल्कुलु साईं जे राग मां असांखे मास्टर मंदू साहिब जी ख़ुशबू अचे पई, उहे सिकूं आहिनि पियूं। अॼु बि यकीन कयो जॾहिं साईं खे ॿुधूं पिया था त ॼण यादि असांजी ताज़ी थी वई आहे। अॼु साईं आख़िरि में साईं खां मास्टर मंदू साहिब जो हिकु तमामु घणो मशहूरु गीत आहे, हर जाइ फिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूसु थी थिए। त साईं खां असांजो गीत उन खां अॻु में इहो गीत ॿुधण खां अॻु में अर्ज़ु कंदुमि त असां साईं जो हेठि पटीअ ते पंहिंजो साईं जो नंबर कॉन्टेक्ट ॾियूं पिया त तव्हां जे बि दोस्तनि खे साईं सां राब्तो करणो हुजे त नंबर ते राब्तो कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। हिन गीत खां पोइ इनशाला असां भई ॼाणी कंदासीं ऐं साईं खां आख़िरि में तव्हां दोस्तनि लाइ मैसेज वठंदासीं त साईं खां अचो त हर जाइ फिरी में मोहतरम मास्टर मंदू साहिब जो हिकिड़ो तमामु तारीख़ी यादगार गीत। वॾी महिरबानी। ही तमामु घणो जगमशहूर गीत आहे उस्ताद मास्टर मंज़ूर जो, जेको सदियुनि ताईं गूंजंदो रहंदो इंशाअल्लाह, हर परस्तार हर प्यार करण वारे जे दिलि में। अच्छा, ही गीत जंहिं महिल केटीएन ते हलियो त उन में शाइर जो नालो जेको सो उहो उन्हनि कटे छॾियो हुयो। कंहिंखे घणनि दोस्तनि खे हीउ गीत ॿुधल त हूंदो पर ख़बर न हूंदी त हिन जे गीत जो शाइर केरु आहे। सोर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिन गीत जो शाइर आहे शाहिद जतोई साहिबु। शाहिद जतोई साहिबु हिन जो शाइर आहे ऐं तमामु घणो पॉपुलर गीत आहे। मां जिते बि हर प्रोग्राम में शादी हुजे, कहिड़ो बि इवेंट हुजे, कहिड़ो बि कॉन्सर्ट हुजे, मां जिते बि वेंदो आहियां इंशाअल्लाह उहो गीत मां आख़िर में सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां। हिन इंटरव्यू जी एंड में बि मां तव्हांखे उहो गीत मशहूरु गीत ॿुधाइणु पसंदि कंदुमि। हो हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, तुंहिंजो यादि संभाले रखियमि दिल में पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। सवा तुंहिंजे चंड सितारा पिरी था लॻनि उदास नज़ारा पिरी। हो मूंखे तुंहिंजो कसम हर पल पल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। नाज़रीन, अॼु असीं कंबर शहर में मास्टर साजिद अली सां गॾु मौजूदु हुआसीं ऐं आख़िर में साईं जन तमामु हिकिड़ो सुठो गीत मास्टर मंज़ूर ॿुधायो, हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। इन सां असां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी पिया कयूं, पर हुन खां अॻु में आउं साईं जन खे अर्ज़ु कंदुमि त तव्हां दोस्तनि लाइ, पीढ़ी प्यारनि लाइ, ॾिसंदड़नि लाइ, जेके ॾे आहिनि परॾे आहिनि, सभिनि जे लाइ को नंढिड़ो मैसेज ज़रूरु रखनि ऐं तव्हां ताईं उहो मैसेज पहुचे ऐं ज़रूरु तव्हां बि उन ते अमल कयो। असांजे हिननि फ़नकारनि सां प्यारु कयो। हीअ फ़नकार असांजे सिंध जा सरमायो आहिनि। ही पाण ॾुखनि में रही बि असां सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। मौसीक़ी त चवंदा आहिनि त रूह जी ग़िज़ा आहे। जॾहिं बि हिन फ़नकारनि खे ॿुधबो आहे यकीन कयो त असांजा ॾुख सभु ख़तमु थींदा आहिनि। कुझु लम्हनि लाइ, कुझु पलनि लाइ सही, पर असां जी पवंदा आहियूं ऐं वरी को जियापो मिली पवंदो आहे। त आउं साईं खे अर्ज़ु कंदुमि त पंहिंजे ॾिसंदड़ लाइ, पंहिंजे प्यारु कंदड़ लाइ, पंहिंजे चाहींदड़ लाइ को मैसेज। दोस्तो, मूं पंहिंजी ज़िंदगी में खोड़ सारा अलाह चढ़ा ॾिठा ऐं ॿुधा आहिनि, महसूसु कया आहिनि, फील कया आहिनि। त मुंहिंजो तव्हां दोस्तनि खे, सभिनी ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे हिकिड़ो ई ॾियापो आहे त तव्हां पाण खां वॾा जेके आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि जूं दुआऊं वठो ऐं पंहिंजे हथनि ऐं पंहिंजी ज़बान खां जेकी बि इंसानी ज़ात आहे उनखे महफ़ूज़ रखो। छो जो सिर्फ़ु हथनि सां ई महफ़ूज़ न हूंदो आहे माण्हू, ज़बान बि अहिड़ी शइ आहे, ज़बान सां बि माण्हू अहिड़ा लफ़्ज़ कढी विझंदा जंहिंसां माण्हू अॻिलो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो आहे। त पंहिंजे हथनि खां ऐं पंहिंजी ज़बान खां इंसानियत खे जेको आहे सो महफ़ूज़ रखो, वॾनि जी इज़त कयो, उन्हनि खां दुआऊं वठो ऐं लास्ट में इहा ॻाल्हि कंदुमि त तव्हां जहिड़े बि शोबे में कमु था कयो, कहिड़ो बि तव्हांजो शोबो आहे, उन में महिनत ज़रूरु कयो। शॉर्टकट जो तरीक़ो तव्हां न अपनायो, छो जो महिनत कंदो तव्हांखे एंड जी ख़बर पवंदी। शुरूआत खां वठी जेको बुनियादु आहे
उन खां वठी तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरो मज़ो आहे महिनत में। तव्हां महिनत कंदो इंशाल्लाह अॻिते ईंदव। मां बि महिनत अञा ताईं कयां पियो ऐं इंशाल्लाह अॻिते बि कंदो रहंदुमि। इंशाल्लाह सिंध सलामत साथ सलामत। वॾी महिरबानी।